ये जानल त घर में हूंदी बि अकेली आहे। ये उनखे बि को माण्हू त खपे न। ये भूरियो त सॼो ॾींहुं हूंदो ई घर खां ॿाहिरि आहे। वाह रे सोरा वाह, किथे वञी ॻाल्हि जो पायो झलियो आहे। अॼु त सफ़ा अकाबर थियो वेठो आहे ॿियो। ए अॻे वरी आऊं को उठे जूं पाताऊं पियो करियां का। अॼु त सफ़ा ॻाल्हि जो वञी घाटो झलियो आहे, तॾहिं पियो छो आहे। ए सेठे, ये मोह जी सोच ये इन कना बि घणी अॻिते आहे। ये केॾी महिल वेही मुख सुण त सही। अरे सोरा, मूं त तोखे पे वाइड़ो सम्झो, पर माण्हू तूं वॾी सोच वीचार वारो पियो ॾिसजे। अरे सोरा, जेकॾहिं अहिड़ो पाण खे सुरीलो थो सॾाए त पोइ ने जानल सां मोह जो वियांह छो नथो कराए। ये सेठे, ये उन लाइ फ़कीर जो फीणो ई घणो आहे।